तारीख़ जे अॻिते वधण जो सबूत इहो आहे त ईंदड़ टही अॻीअ टहीअ खां बहितर। जेकॾहिं ईंदड़ टही अॻीअ टहीअ खां बहितर न आहे त माना तारीख़ हिकिड़ी जाइ ते बीठी आहे। पोइ रुगो वक़्त जा कांटा फिरनि था, कैलेंडर जूं तारीख़ूं तब्दील थियनि थियूं, पर समाजी इर्तिका जो सिलसिलो उते जो उते बीठो थो। ऐं अदब जे तारीख़ जे अॻिते वधण जो बि इहो सबूत आहे त गुज़िरियल टहीअ खां ईंदड़ टही तारीख़ जा वर्क वराए ॾिसजनि त जंहिं बि आलिम मुहक़िक़ दानिश्वर सिंधू ऐं सिंधी अदब जे जियापे लाइ कमु कयो आहे, उन्हनि अज़ीम शख़्सियतनि खे सिंध जा बाशहूर माण्हू बेहद प्यार ऐं दिलि सां मान ॾिनो आहे। तोड़े जो हू बैरूनी आलिम हुजनि या सिंधूअ जे कुख मां जनम वठंदड़ सिंध जा अदीब, उन्हनि अज़ीम अदीबनि मां हिकु नाव डॉक्टर तनवीर आबासी जो आहे, जंहिं ते पूरी सिंध खे नाज़ आहे। डॉक्टर नूर नबी अलमारूफ़ तनवीर आबासी 7 दिसंबर 1934 ईस्वीअ ते ॻोठ सोबुदेरो ज़िले खैपुर मीरस में पैदा थियो। संस वालिद जो नालो गुल हसन आबासी हो। डॉक्टर इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ मां हासिल कई। वधीक तालीम कराचीअ जे मशहूर दरसगाहनि हीरानंद अकेडमी, NGV हाई स्कूल ऐं DG कॉलेज कराची में हासिल कई। डॉक्टर तनवीर आबासी 1960 ईस्वीअ में लियाकत मेडिकल कॉलेज हैदराबाद में MBBS जी डिग्री हासिल करे पाण मुस्तकिल तौर खैपुर मीरस में रहाइश अख्तियार करण लॻो, जिते पाण 1964 ईस्वीअ में संदसि अहलिया डॉक्टर कमर आबासी सां गॾिजी फूलबाग वेझो सिंध इस्पताल नाले हिकु ख़ानगी इस्पताल हलाइण लॻो। पाण पंहिंजे पूरी ज़िंदगी डॉक्टरीअ जे पेशे सां वाबस्ता रही ग़रीब मिसकीन ऐं ॾुखायल माण्हुनि जो मुफ़्त इलाज कंदो रहियो। डॉक्टर तनवीर आबासी शाइरी जी शुरूआत 1953 ईस्वी धारे कॉलेज में पढ़ण दौरान कई। शुरूआत में पाण मखमूम तख़ल्लुस इस्तेमालु कयो। संदसि शाइरीअ में उस्ताद संजो महबूब मुहक़िक़ डॉक्टर शेख मोहम्मद इब्राहिम खलील हो। डॉक्टर तनवीर आबासी फितरत पसंद ऐं रोमानवी शाइर हो। संदसि शाइरीअ में इंसानी कैफ़ियत, एहसासनि, जज़्बनि ऐं तकलीफ़ुनि जे उदमनि जो खुलियो बयानु समायल आहे। कीअं तसवुर मुंहिंजो हुनजे ज़ुल्फ़ पेचां खे छॾे, कीअं तसवुर हुनजो ज़ुल्फ़ पेचां खे छॾे, बुलबुल बेआब उदाना किथ थी ज़िंदान खे छॾे, मुंहिंजो दामन वियो छुटी मुंहिंजे हथनि मां उन करे, कीअं थो दस्ते जुनून मुंहिंजे ई दामान खे छॾे, यादि हूंदो कंहिंखे हाणे महफ़िल यारां में हू, ॾींहं थिया तनवीर वियो बज़ में रफ़ीक़ां खे छॾे। तनवीर जी शाइरीअ जो जेकॾहिं गहराई सां मुतालियो कजे त संदसि शाइरीअ में उहे सभई ख़ूबियूं मौजूदु आहिनि जेके हिकु हक़ीक़ी पसंदि शाइर में हुअणु घुरिजनि। पर थी मिलियो हू प्यालो लेकिन चप ते आणे की न सघियासीं, पर थी मिलियो हू प्यालो लेकिन चप ते आणे की न सघियासीं, हिकिड़ी हयाती हासिल थी हुई सा ॿी बाणे की न सघियासीं, कुझु ॾेई वेंदासीं कुझु न खणी वेंदासीं, ॿूर आहियूं ॾेई मेवो ऐं छणी वेंदासीं। तनवीर तब्दीली पसंद शाइर हो। ज़माने जी उथल पुथल ऐं तब्दीलीअ खे शाइरी में बेहद आसानीअ सां समायो अथसि। झूने जग जी रीत मटी, नफ़रत घटिजी प्रीत वधी, अॼुका अहिड़ी हाम हणो, नींहं जो नारो वाम हणो, खुलियो खुलायो जाम हणो, खुलियो खुलायो जाम। डॉक्टर तनवीर आबासी उहो कामयाबु शाइर हो जंहिं शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि ते तब आज़माई कई आहे, पर हुन सां गॾोगॾु जापानी सिन्फ़ हाइको खे सिंधीअ में मुतारिफ़ कराइण में बि तनवीर आबासीअ जो तमामु वॾो हथु रहियो आहे। डॉक्टर तनवीर आबासी शाइरी सां गॾोगॾु हू बहितरीन नसर निगार हो। हुन लतीफ़ियात जे मुख़्तलिफ़ सियासी, तारीख़ी, फितरी ऐं जमालियात जे पासनि ते हिकु बहितरीन किताब शाह लतीफ़ जी शाइरीअ जो अभ्यास लिखियो। हिन नारायण श्याम, सचल सरमस, नानक यूसुफ, ख़ैर मोहम्मद हिस्मानीअ ते पिणु बहितरीन तहक़ीक़ कई। डॉक्टर तनवीर आबासीअ जा केतिरा ई किताब शाया थी चुका आहिनि। उन्हनि मां पहिरियों किताब रॻूं थियूं रुबाब 1958, शेर 1970, हीअ धरती 1985, तनवीर चए 1999, शाह लतीफ़ जी शाइरीअ जो अभ्यास, नानक यूसुफ जो कलाम तरतीब 1982, ख़ैर मोहम्मद हिस्मानी जो कलाम तरतीब
1983 ऐं उन सां गॾोगॾु डॉक्टर साहब इंग्लैंड, फ्रांस, इटली, आइलैंड, यूनान, भारत, मुतहदा अरब अमारात, अमरीका ऐं जर्मनी मुल्क घुमी ॾिठा ऐं उन्हनि ते बहितरीन सफ़रनामा पिणु लिखिया। डॉक्टर तनवीर आबासी केतिरनि ई इल्मी अदबी इदारनि ऐं तंज़ीमुनि सां मुख़्तलिफ़ हैसियत सां वाबस्ता रहियो। पाण 1966 ईस्वी में सिंधी अदबी बोर्ड जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल ऐं उनखां पोइ सेक्रेटरी पाकिस्तान राइट्स बोर्ड, मेंबर दी पोइट्री ऑफ सोसाइटी लंडन ऐं मेंबर एडवाइजरी बोर्ड इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी, सेक्रेटरी सचल सरमस यादवार कमेटी, डायरेक्टर सचल चेयर शाह लतीफ़ यूनिवर्सिटी ऐं उन सां गॾोगॾु पिणु केतिरनि ई इदारनि सां वाबस्तगी रही। डॉक्टर तनवीर आबासी खे केतिरनि ई एवॉर्डनि सां नवाज़ियो वियो, जंहिंमां पाकिस्तान राइटर्स गोल्ड एवॉर्ड, इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी एवॉर्ड, भारत मां शाइरीअ ते नारायण श्याम एवॉर्ड, हुकूमत पाकिस्तान तरफ़ां सभ खां वॾो सिविल एज़ाज़ पिणु शामिल आहे। डॉक्टर तनवीर आबासी 5 नवंबर 1999 ईस्वीअ ते इस्लामाबाद जे हिकु ख़ानगी अस्पताल में वफ़ात करे वियो।